नाज़रीन, डहरकी में हिंदू वापारी सतन कुमार के क़त्ल ऐं संदसि भाणेजे अर्श कुमार के ज़ख़्मी थियण वारे वाक़े खां पोइ सोग में शहर बंद है, जॾहिं त वाक़े ख़िलाफ़ हिंदू बिरादरी शहरनि ऐं मुख़्तलिफ़ तंज़ीमुनि पारां एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो आहे। उन हवाले सां वीडियो लिंक ते मौजूदु आहे रमेश कुमार। जी रमेश जी, गुज़िरियल रात देर से डहरकी में क़त्ल थियल हिंदू वापारी सतन कुमार के कातलन की गिरफ़्तारी के लिए डहरकी के मुख़्तलिफ़ सियासी समाजी तंज़ीम के अॻवाननि हिंदू बिरादरी के अॻवाननि क़ौमी शहारत एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो आयो है, जंहिं सबब अचवञ जी ट्रैफिक मुअत्तल है, रोड ब्लॉक है। अचो तो साणनि एहतजाज कंदड़नि खां ॻाल्हि ॿोल कयूं त उन्हनि जो वधीक छा चवणु आहे। कॉटन फैक्ट्री जो उद्घाटन हुयो, उते असांजा साईंजन भी हुया, सॼो शहर भी गॾु हुयो। उते जेका अंधाधुंध फायरिंग करे असांजे हिकिड़े नौजवान खे शहीद कयो वियो आहे, ॿियो तमामु शदीद ज़ख़्मी थियो आहे। इहो हिकिड़ो वॾो सान्हो आहे, वॾी हिकिड़ी तक़रीबकारी आहे। सो उन्हनि जेके जवाबदार आहिनि उन्हनि खे गिरफ़्तार करे जल्द खां जल्द असांखे इंसाफ़ ॾियारियो वञे, अॻिते जे लाइ असांखे तहफ़ुज़ ॾिनो वञे। कातिलनि खे पकड़े उन्हनि खे गिरफ़्तार कयो वञे ऐं असांजी कम्यूनिटी खे एॾे वॾे फंक्शन में जंहिंमें असांजा संत असां सां गॾु हुया त असांखे कोई प्रोटेक्शन कोन ॾिनो वियो हो ऐं अहिड़े नमूने कोई बि असांजा अहिड़ा हुजनि उनखे प्रोटेक्शन ॾिनो वञे ऐं जेके कातिल आहिनि जंहिं ज़ुल्म कयो आहे एतिरो ऐं हिकु नौजवान जी जान वरिती आहे उन्हनि ते खे गिरफ़्तार करे उनखे सज़ा ताईं आंदो वञे। पाण में हिकु ॿधी रुॻो लालीपॉप असांखे ॾियनि था, असांखे कोई बि आसिरो इन में न आहे। असां हिते वेठा आहियूं, जेसिताईं कातिल गिरफ़्तार न थींदा असां हिते ई वेठा आहियूं। ख़बर आहे पुलिस खे सॼी ख़बर आहे। पुलिस को लुकल त कुझु न हूंदो आहे न, पुलिस सिधी थिए, पुलिस जी नाअहली आहे न, पुलिस को लुकल कोई ॻाल्हि न आहे। पुलिस हर को असांखे लालीपॉप ॾिए थी, पर टाइम ॾियो। सतन कुमार शहीद थी वियो आहे, सो हिन महिल ताईं उनजो तदारक न थियो आहे। चइनि पिया त असां तव्हांखे सुबुह 12 बजे ताईं असां DIG जे चवण ते पंहिंजो सुबुह जो 5 बजे लाश खणी विया आहियूं। तो असांखे चऊं 12 बजे ताईं कातिल गिरफ़्तार थींदा। हिन महिल ताईं को तदारक न थियो आहे, लाश घर में पियल आहे। सो हिन महिल असां रोड ब्लॉक कयो आहे। सो हिन महिल रोड ब्लॉक करण जो मक़सदु इहो आहे त पंहिंजो हक़ खपे, इंसाफ़ खपे, ॿियो को असांजो अहिड़ो मुतालबो कोन्हे जेको तव्हांखे असां वाज़े। हिंदू बिरादरी सां अॻु में बि ज़ुल्म थींदा रहिया आहिनि, असांजी पुरजोश जेको मज़म्मत कयूं था ऐं सॼी हिंदू बिरादरी खे चऊं था त सरापा एहतजाज थियनि। सतन सां इहा अॻु में बि असांखे थ्रेड हुया सतन खे, ऐं इहो इन्हनि जेको कयो आहे इहो ज़ुल्म कयो आहे। इहो हिंदू बिरादरी सां महिरबानी करे जेको असांजो साथ ॾियो, पूरे सिंध में शटर डाउन थिए। कल्ह जेका पुलिस खला सिर्फ़ु ठला दिलासा ॾिना, असांखे कूड़ा दिलासा ॾेई राति इन्हनि उतराए छॾियो, उन्हनि ते कोई अमल न थियो आहे। जी, एहतजाजी धरने में मौजूद सियासी समाजी तंज़ीम के अॻवाननि हिंदू बिरादरी के अॻवाननि जो तव्हां वीचार ॿुधा। उन्हनि जो इहो चवणु आहे त हिंदू वापारी सतन कुमार जे कातिलनि जी गिरफ़्तारी ताईं असांजो इहो एहतजाज जारी रहंदो। उन्हनि जो इहो बि चवणु आहे त डहरकी पुलिस राति DIG सखर जे हुकुम ते असां सां मोहलत वरिती हुई त जवाबदारनि खे सुभाणे 12 वॻे ताईं गिरफ़्तार कयो वेंदो, पर हिन वक़्त ताईं जवाबदार गिरफ़्तार न थी सघिया आहिनि। हिननि इहो चेतावनी ॾींदे चयो आहे त जेसिताईं कातिलनि खे गिरफ़्तार करे सख़्त खां सख़्त सज़ा न ॾिनी वेंदी तेसिताईं असांजो इहो एहतजाज जारी रहंदो। जी।